अवामी आवाज़ जा लख थोड़ा शुरू खां ही असां सां गॾु रही आहे। हिते नओं इसराइल तामीर थिए पियो जंहिंमें सिंधी माण्हू अक़लियत में थी वेंदा। 90% माण्हुनि जी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। माण्हुनि जा घर ऐं क़दीमी वसदियूं ठाहे छॾियूं। जो लोग अपनी ज़मीनें बेचना नहीं चाहते उन पर केसेस बनाए जा रहे हैं। वसंदियूं ड्राहियूं वञनि पियूं, माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे पियो, तशद्दुद कयो वञे पियो। हाणे असां वटि पीअण जो पाणी बि कोन्हे। जीअं दुनिया में फ़लस्तीन इसराइल जो जंग हले थो, असां वटि बि इहो सिचुएशन आहे। अवामी आवाज़ जा लख थोड़ा जेका शुरू खां ही असां सां गॾु रही आहे। कई चैनल कई अख़बारूं आया भॼी विया, पर ही अञा ताईं असां सां गॾु आहे। तव्हां ही दीवार ॾिसो था, ही लंघेची न ॾिसो था, ही तव्हां ॾिसो था कब्ज़ो। हिते जा माण्हुनि मासूम माण्हुनि खां कंहिंखे मोटरसाइकिल ॾेई, कंहिंखे 2 लख ॾेई, उनखे खाता तब्दील करे ज़बरदस्ती ज़ोर ज़बरदस्ती करे हिते कब्ज़ा कया पिया वञनि। बैरिया जो जेको एरिया आहे उन खां वधीक ई टपी करे अचनि पिया। असां सख़्तु मज़म्मत कयूं था। असां शुरू खां ही हिन जी मुखालिफ़त में आहियूं, छो त हिते असां अक़लियत में वञूं पिया। हिते नओं इसराइल तामीर थिए पियो जंहिंमें सिंधी माण्हू अक़लियत में थी वेंदा। असां चाहियूं था ऐं जेके हुक्मरान जिन जूं अखियूं बंदि आहिनि, जेके हिन सां गॾु आहिनि, उनखे चऊं था त बाबा सुभाणे तव्हां इलेक्शन में अचे तो बीहंदा तव्हांखे हिकिड़ो वोट भी कोन ईंदा धारिया। इंसानी हकूक़ की जितनी भी खिलाफ वर्जी ये हो रही है, इससे बड़ी खिलाफ वर्जी को हो नहीं सकती कि लोग जो एक अरसे से कोई नए लोग ये आबाद नहीं हुए, ये सदियों से यहाँ पर रह रहे हैं, नस्लों से यहाँ पर आबाद हैं। इन लोगों को जिस तरीके से बेघर किया जा रहा है, इनके साथ जुल्म और ज़्यादती की जा रही है। जो लोग अपनी ज़मीनें बेचना नहीं चाहते उन पर केसेस बनाए जा रहे हैं, उनको मारने की धमकियाँ दी जा रही हैं, उनको पुलिस मुकाबले में मारने की धमकियाँ दी जा रही हैं। तो ये तरीक़ाकार जो है ये एक किसी भी महज़ब माशरे में ये जायज़ नहीं समझा जाता। टाउन जो जो ॾाढ आहे हिते आबाद, सदियुनि खां आबाद ॻोठाणनि सां आबादियूं वसंदियूं ड्राहियूं वञनि पियूं, माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे पियो, तशद्दुद कयो वञे पियो। ज़ुल्म ऐं ॾहकाव वारी जेका सूरत हाल आहे, हाउसिंग स्कीम क़ाइमु करण लाइ हिते जेके आबाद धरती धणी आहिनि उन्हनि खे बेघर करे, उन्हनि जा ॻोठ ड्राहे, उन्हनि ते बिल्डोज़र चाढ़े का बि इंसानी आबादी आबाद नथी करे सघिजे। तव्हां ॾिसो पिया त हिते जेके ॻोठाणा आहिनि उन जूं आहूं ऐं दाहूं आहिनि, उहे मज़लूम आहिनि। बैरिया वारा चवनि था त असां ज़मीन ख़रीद कई आहे, त इहा सभु कूड़ आहे। ॻोठनि जी ज़मीन त पंहिंजी जाइ ते, माण्हुनि जा मालिकाना सर्वी जेका लैंड आहे उहा बि बैरिया कोन वरिती आहे। हीअ जिते असीं बीठा आहियूं, इहा जी फैज़ मोहम्मद गबोल जी ज़मीन आहे, इहा फ्रंट ते मौजूदु आहे, 1 किलोमीटर परते आहे हितां खां सुपराए वे। हीअ 28 एकड़ सर्वी लैंड आहे जिते असीं पाण बीठा आहियूं। इन जो अधु खां वधीक हिसो बैरिया टाउन कब्ज़ो करे चुको आहे ऐं उनजो खो खातो ट्रांसफ़र कोन थियो आहे। 200 एकड़ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती, जंहिंमें 8 एकड़ मोरूसी लैंड आहे, जंहिंखे कंहिं कानून मुताबिक़ बैरिया कब्ज़ो करे कोन थो सघे। अगरि मूं में ताक़त हुजे, अगरि मूंसां इंतज़ामिया गॾु हुजे त आउं इंक्रोचमेंट जी नाले तां उन जूं बिल्डिंगूं बि ढाहे सघां थो। मूं वटि कानूनी हक़ हासिलु आहे, लेकिन मूंसां न इंतज़ामिया आहे, न मूंसां पुलिस आहे, न ई मूंखे जेको आहे उन ज़मीन जो मालिक सम्झो वञे थो। हींअर जेका नई शइ उहा आहे त इन बिल्डिंगनि ठहण जे बावजूदि, यानी 14,000-15,000 एकड़ जे बदिरां 50-60,000 एकड़ ते कब्ज़े जे बावजूदि बि बाक़ी जेके इर्द गिर्द जा भरपासे जा ॻोठ आहिनि, हाणे बैरिया टाउन उन्हनि खे ढाहिण जे पुठियां लॻी वियो आहे। असां कुझु अरसे खां मीडिया ते अहिड़ा क्लिप्स ॾिठा, माण्हुनि खे रोंदे ॾिठो, माण्हुनि जा घर ढहंदे ॾिठा, औरतुनि जे मथां बिल्डोज़र घुमंदे ॾिठो। तॾहिं इहो डिसाइड थियो त असां इहो तइ कयो त कुझु सहाफ़ी, कुझु अदीब, कुझु सिविल सोसाइटी जा माण्हू गॾिजी उन्हनि ॻोठनि ते वञी उतां जी सूरत हाल मालूम कयूं। तव्हां पाण ॾिसो जिते हिन सुप्रीम कोर्ट हिन खे पाबंद कई दीवार हणण जी, दीवार हणी करे उहा दीवार हाणे पोयां रहिजी विया आहिनि, अॻिते काई अचे पियो। असांजे हिन काठोड़ में हाणे गिड़ी पियो आहे। तव्हां ॾिसो था नूर मोहम्मद गबोल ॻोठ, पंहिंजो आदिबश गबोल ॻोठ, अब्दुल्ला गबोल ॻोठ, कमाल खान जोकियो ॻोठ, एॾां अब्दुल करीम ॻोठ, आदिबश गबोल पोयां ॾिसो। इहे पासे में असां बीठा आहियूं, दरिया खान गबोल ॻोठ आहे। अॻिते असां हलूं पंहिंजो लालबश काचेलो आहे, अमीरबश काचेलो आहे, जुमो काचेलो आहे। हाणे इन्हनि ते इहा काई आयो आहे, इन्हनि ते हाणे कब्ज़े करण जी प्लान आहे। बैरिया टाउन असांजो पाणी जो पीअण उहो सिस्टम सॼो ख़तमु करे जॾहिं हाणे हीउ ॻोठ रहियो, का शइ कोन्हे। साम्हूं बैरिया अची वियो, हिते बैरिया अची वियो। हाणे लहण जी कोशिशि कयईं, असां मथे आयासीं, पोइ वरी वञे थो, वरी थोरो वञी आराम कयूं त वरी अचे थो। हफ़्तो थियो असां खनि यको इहो सिलसिलो असांजो जारी आहे। धमकियूं था ॾियनि त कंहिं बि सूरत मां कंहिं हितां खां उथारींदासीं,
छा बि थी वियो सिर्फ़ु घर जे अंदरि महफ़ूज़ कंदासीं उहो बि कुझु ॾींहंनि लाइ पोइ असां घटिरू चढ़ंदा आहियूं ज़लील थींदा पाणी सां भॼी वेंदा। जेको असांजो ज़मीनियूं हुआ असांजो जेको रोज़गार हो उहो त ज़मीन असांजा विया हाणे असांजो हीउ बैरियाटो असांजे घर में जी मथां पियो आहे। असांजो को बोर लॻल आहे या अहिड़ो को घर ठहियलु आहे या असांजो को अहिड़ो सिस्टम आहे उहो मतिलबु पंहिंजे पुलिस जे ज़ोर सां ढाहे असांजो मतिलबु कौज़ो था कनि। धमकियूं पियो ॾिए की हिते बोर लॻल आहे असांजो पीअण जो पाणी आहे चई ढाहे छॾींदासीं। असां 2-3 ॾींहं थिया आहिनि पोइ अॼु हिकिड़ो टैंकर मोकिले चई अवां पाणी इहो पीओ बोर असीं बंदि कंदासीं बोर कोन छॾींदासीं। ॿियो अॼु सुबुह जो आयो घर ढाहिण लाइ पोइ असां एहतजाज कयोसीं पुलिस आयो फायरिंगूं असांजे मथां कयईं पोइ पुलिस 2-3 माण्हू खे खणी बि वियो। जीअं दुनिया में फ़लस्तीन इसराइल जो जंग हले थो असां वटि बि इहो सिचुएशन आहे। हींअर असीं हाणे छा कयूं गरीब माण्हू आहियूं ॻोठ असांजा ढहनि था। सिंध जे मामले में जमीयत उलमा इस्लाम बिल्कुलु वाज़े ऐं चिटो जेका मौक़िफ़ रखे थी त धरती धणनि जी जेकी ज़मीनूं आहिनि उन्हनि जी मिल्कियत आहे उन्हनि जो मीरास आहे ऐं उन्हनि जो वरसो आहे। जॾहिं त असां जेकॾहिं तारीख़ खे ॾिसूं इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसंदासीं उन जे बावजूदि बि असांखे इहा शइ मालूम थिए थी त जेके क़ौमूं आहिनि क़दीमी क़ौमूं उन्हनि खे इस्लाम राइट ॾिनो आहे। ॿाहिरीं ईंदड़ क़ौमुनि खे कोई बि राइट न आहे न इलेक्शन जे हवाले सां सियासी हवाले सां न जेका हुते ज़मीन ख़रीद करण जे हवाले सां। बैरिया टाउन असांजे चारनि तरफ़ां माना हमिलो करे वेठो आहे केरु असांजो पुछा गाछा करणु कोन थो अचे। असां पंहिंजे मदद सां पाण हिकिड़ो बोर आयो आहे हणायो गवर्नमेंट जे तरफ़ां माना का हिकिड़ी काकूस रेटिन में असांखे कोन मिलियो पंहिंजे मदद सां बोर आयो उहो बि संसार कढी छॾियऊं। हाणे असां वटि पीअण जो पाणी बि कोन्हे। बैरिया टाउन जेको साम्हूं गाॾियूं पिया हलनि हीअ असांजो ॻोठ जेको पासे में माना मिटी दंद जेका भरिया पिया आहिनि अव्हांजे साम्हूं आहिनि। 2013 खां 14 खां बैरिया टाउन आयो असांजो जीअण जंजाल कयूं असांजा जेका खेत बनियूं ॿारा जेको असांजो गुज़र सफ़र जो सिस्टम हो उहो त ख़तमु थी वियो और पाणी जो जेको मसइलो उहो बि ख़तमु थी वियो। अच्छा उहे वरी माना तक़रीबन 30 गाड़ी पुलिस जा और 40 गाड़ी मशीनूं और सिक्योरिटी उनजो अलॻि असां ते रोज़ डेली हमिलो आहे। हाणे असीं ग़रीब वञूं काॾे और वसवारनि खे असां इलाही अपीलियूं कया मिनतूं कया आहिनि पर असांजो सार हलण वारो केर बि कोन। असांजा रस्ता बंदि करे थो असां पार असांजे ॻोठनि में असांजे नदियुनि में गटरनि जा नाला अची विझे थो। असां छा गुनाह कयो आहे असां कहिड़ो ॾोह कयो आहे उनजो। असांजे वटि कागज़नि ज़मीन जा कागज़ बि ॾेखारियो कागज़ ॾेखारण बावजूदि असांखे मारे कुटे वञी लाकम में बंदि कयऊं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk